इंडस हाईवे जतोई कांटा वटि तेज़ रफ़्तार ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ हज़ार खान पहोड़ जो रहवासी हुसैन बख़्श पहोड़ ट्रालर जे हेठां अची चीभाटिजी मौक़े ते ई फ़ौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो पंजाब वासी अमजद हुसैन ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ खे मौक़े ते ई मौजूदु माण्हुनि खानपुर अस्पताल पहुचायो, जिते ज़ख़्मीअ खे ॻणतीअ जोगी हालत में शिकारपुर रवानो कयो वियो, जॾहिं त फ़ौतीअ जो लाश ट्रालर में फाथल हुजण सबबि क्रेन घुराए फ़ौतीअ जो लाश कढियो पियो वञे। होॾां पुलिस ट्रालर तहवील में वठी ड्राइवर ऐं क्लीनर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रिपोर्ट अब्दुल हमीद भयो, खानपुर। इंडस हाईवे जतोई कांटा वटि तेज़ रफ़्तार ॿिनि मोटरसाइकिलनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में ॻोठ हज़ार खान पहोड़ जो रहवासी हुसैन बख़्श पहोड़ ट्रालर जे हेठां अची चीभाटिजी मौक़े ते ई फ़ौत थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो पंजाब वासी अमजद हुसैन ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ खे मौक़े ते ई मौजूदु माण्हुनि खानपुर अस्पताल पहुचायो, जिते ज़ख़्मीअ खे ॻणतीअ जोगी हालत में शिकारपुर रवानो कयो वियो, जॾहिं त फ़ौतीअ जो लाश ट्रालर में फाथल हुजण सबबि क्रेन घुराए फ़ौतीअ जो लाश कढियो पियो वञे। होॾां पुलिस ट्रालर तहवील में वठी ड्राइवर ऐं क्लीनर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रिपोर्ट अब्दुल हमीद भयो, खानपुर।